प्रिय विद्यार्थियों, अॼु पाण सिंधू कहाणीअ जे बारे में ॼाण हासिल कंदासीं। अदबी गुलदस्तो में जेके पहिरियों 7 इकाइयूं 7 जेके चैप्टर फर्स्ट यूनिट में रखियल आहे, उन में अॼु हीअ सिंधू कहाणी जे बारे में अॼु पाण ॼाण हासिल कंदासीं। इन जो लेखक जेको आहे उहो आहे आनंद गोलाणी। उन जे बारे में इहो ॿुधाए थो त आनंद गोलाणीअ जो जनमु 1925 ईस्वीअ में विरहाङे बैदि सिंधी कहाणीअ जे औज ते रसाईंदड़नि मां हिकु मुख्य कहाणी नवीस आहे। संदसि अनेक कहाणियुनि में सिंधी ज़िंदगीअ जी झलक मिले थी। संदसि इबारत में तंज़ जी कामयाब उणत नज़र अचे थी। अनेक कहाणियुनि जे अलावा हुन 2 नावल बि लिखिया आहिनि। नावलनि जा नाला अथसि मंजू सन 1954 ईस्वीअ में ऐं ज़िंदगी ख्वाब आहे 1969 ईस्वीअ में, ऐं कहाणियुनि जा मजमुआ आहिनि 4 कहाणियूं 1949 में ऐं राणियूं 1971 में। त इहो थियो लेखक जो परिचय, जंहिंमें हिन ॿुधायो अथई त केतिरियूं कहाणियूं केतिरा नावल हिन लिखिया आहिनि। उन खां पोइ ॿुधाए थो त हिन कहाणीअ में लेखक छा ॿुधाइण जी कोशिशि कई। जेका सिंधू कहाणी आहे, त हिन सिंधू कहाणीअ जे ज़रिए लेखक ॿुधाइणु चाहे थो त सिंधियुनि में जेके केतिरियूं उणायूं हूंदे बि हुननि में सभ खां वॾो गुण आहे हर हाल में पाण खे ठहिकाए हटणु, माना एडजस्टमेंट करणु। कहिड़ो बि ज़िंदगीअ में समय अचे, उन में सिंधी माण्हू जेके आहिनि उहो पंहिंजो पाण खे कहिड़ी रीति ठहिकाए हलनि था, उन जी ॼाण असांखे हिन में ॾिनी अथई। लेखक हिन कहाणीअ में हिन ॻाल्हि ॾांहुं पिणु इशारो कयो आहे त सिंधियुनि खे पंहिंजे मन मां पंहिंजी सुञाणप विञाइण जो या जज़ब थी वञण जो डपु कढी छॾणु। असांखे जो अॼु हर पल में इहो ओनो थी रहियो आहे, चिंता थी रही आहे त सिंधी पंहिंजी सुञाणप विञाए वेंदा। त हिन कहाणीअ ज़रिए असांजे मन में इहो पक विश्वास थिए थो त सिंधी कॾहिं बि पंहिंजी सुञाणप कान विञाईंदा। जेसि ताईं सिज चंड तारा आहिनि, तेसि ताईं सिंधियुनि जे सिंधी कॾहिं बि ख़तमु न थींदी। इहो पके विश्वास सां लेखक असांखे हिन कहाणीअ ज़रिए ॿुधाए रहियो आहे। त ॿुधाए थो त सुञाणप विञाइण या जज़ब थी वञण जो डपु कढी छॾणु खपे, छो जो भारत में संदन सुञाणप कॾहिं बि ख़तमु की न थींदी। भारत में सिंधी टपे टपे ते समायल आहिनि। जिते बि ॾिसो, असांजे कॉलेज में ई ॾिसो त इस्टेब्लिशमेंट अकाउंट्स ऐं ही जेके असांजा लेक्चरर आहिनि, सभिनी में किथे 2 त किथे 1 सिंधी विराजमान आहे ई आहे। त उहो हिकु सिंधी बि उन्हनि 8 जे विच में अगरि आहे त उहा पंहिंजी सुञाणप आहे। उहो पंहिंजी सिंधी कॾहिं बि कान ग़ाइबु कंदो, बशर्त उनखे सिंधी ॻाल्हाइण में शर्म न अचणु खपे। त हिन कहाणीअ में इहो ॿुधाइण जी कोशिशि कई अथई त 2 साहेड़ियूं आहिनि, हिकु सिंधियाणी आहे, हिकु मराठियाणी आहे। ॿिन्ही जे विच में जेको वार्तालाप थी रहियो आहे, उहो मां तव्हांखे थोरे में हींअर ॿुधायां थी। त जेकी इन में ॿुधायो अथई, उन में 2 साहेड़ियुनि जो वार्तालाप आहे ऐं उन ज़रिए असांखे लेखक ॿुधाए थो त सिंधियुनि जी जेका सुञाणप आहे, सिंधियत, उहा कॾहिं बि समाप्त न थींदी। ॿुधाए थो त हू जॾहिं हिकु छोकिरीअ जे भरिसां वेठी हुई, हूअ माना सिंधियाणी छोकिरीअ जे बारे में ॿुधाए रहियो आहे, त हूअ जॾहिं हिकु छोकिरीअ जे भरिसां वेठी हुई तॾहिं दिलि जो ॿार हल्को थियुसि। वरी जो छोकिरीअ मुरकंदे चयसि, तुंहिंजो नालो छा आहे? त टहिक निकिरी वियुसि। छोकिरी मराठियाणी हुई। जा साणसि सिंधीअ में ॻाल्हाइण जी कोशिशि करे रही हुई। त हिकु सिंधियाणी आहे, हिकु मराठियाणी आहे। मराठियाणीअ मुर्की अंग्रेज़ीअ में चयसि त मुंहिंजी सिंधी ग़लति आहे। तुंहिंजो नालो छा आहे? हुन सिंधीअ में वणाणियो। तुंहिंजो नालो छा आहे? मराठियाणीअ झटि सुवालु कयो। तुंहिंजो नालो? मुंहिंजो नालो गोदावरी आहे, गोदा जवाबु ॾिनो। त गोदावरी? मराठियाणीअ अजब विचां आस्ते आस्ते चयो, उहा नदी जा महाराष्ट्र मां वहंदी आहे, जा हिंदुस्तान में 5 पवित्र नदियुनि मां हिकु आहे। मुंहिंजो नालो छा आहे? गोदा सुवालु कयो। तुंहिंजो नालो छा आहे? गोदा सुवालु कयो। सिंधु? मराठीअ जवाबु ॾिनो। सिंधु? गोदा भरियल दिलि सां चयो, उहा नदी जा सिंध मां वहंदी आहे, जा सभिनी पवित्र नदियुनि मां हिकु पवित्र आहे। अच त नालो मटायूं। सिंधु ख़ुशीअ मां चयो, तूं सिंध थी मां
गोदावरी थिया। अजब जी ॻाल्हि आहे। गोदा उत्साह विचा चयो, असांजे किन खे गंगा, जमुना, कृष्णा, गोदावरी करे सॾियो वेंदो आहे। रवाइजी तरह गंगा ऐं जमुना नदियुनि सां असांखे पंहिंजी सिंधु नदी वधीक वणणु खपे। असां वटि सिंधु नालो अहिड़ो ई रवाजी आहे जहिड़ी गंगा ऐं जमुना। सिंधुअ साधारण नमूने में चयो। सिंधु नालो कंहिंजो आहे? हिकु जेका मराठाणी आहे। ऐं गोदावरी नालो जेको आहे उहो सिंधु नालो। त मराठाणी चए थी त गंगा, जमुना, सिंधु अहिड़ी तरह सां ई असां वटि इहे नाला फेमस आहिनि। पोइ ॿुधाए थी त सिंधु ऐं गोदा जो साहित्य ॾांहुं साहिड़प ॾींहों ॾींहुं पुख़्ती थींदी वई। ॿिन्ही जे दफ़्तर जो कमु गॾिजी करणु पवंदो हो, जंहिंखे अंग्रेज़ीअ में भेटण करे चयो वेंदो हो, माना कंपेयरिंग करणु। गोदा पढ़ंदी हुई त सिंधु भेटींदी हुई, सिंधु पढ़ंदी हुई त गोदा भेटींदी हुई। दफ़्तर जो कमु कंदे कंदे हू ज़माने जूं ओभारियूं लोहारियूं ॻाल्हियूं कंदियूं रहंदियूं हुयूं। सिंधुअ खे ख़ासि तरह खिल ईंदी हुई जॾहिं गोदा पढ़ंदे स्कूल स्टील स्टेशन अखर उचारींदी हुई। सिंधु गोदा खे सेखारण जी कोशिशि कंदी हुई त स्कूल स्टील स्टेशन जो कीअं उचार कजे। नेठि गोदा खे बि चवणो पवंदो हो, स्कूल उचार ई सही आहे, छो जो ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीअ में बि स्टील उचारियो वेंदो आहे। सिंधुअ खे सिंधियुनि ते खंदरज़िनी कंदे, माना मज़ाक कंदे ॾाढो मज़ो ईंदो हो। जे सिंधी ज़ालूं जेके बि गाॾीअ में ॾिठियूं अथमि से वॾ वातेरियूं लॻियूं अथमि। भरिसां वेठल छोकिरियुनि ऐं ज़ालुनि जे ॻाल्हाइण खां सवाइ रही न सघंदियूं। कहिड़ी टेशन आहे त ज़रूरु पुछंदियूं आहिनि। गोदा जवाबु ॾींदी हुई, मुंबईअ में नयूं आहिनि न। जॾहिं सिखी वेंदियूं तॾहिं हर कंहिंखे सबबु सेखारींदियूं। असां जूं ॿुढियूं ॾाढियूं चालाक आहिनि। सिंधी जवान ज़ालुनि ऐं छोकिरियुनि जे बारे में सिंधु गोदा खां पुछंदी हुई, तव्हां में लिपस्टिक लॻाइण जो एॾो रवाजु छो आहे? कुझु वक़्त खां पोइ तव्हां में बि अची वेंदो। थोरी लॻाइण मां सम्झी सघां थी, पर तव्हां त 12-13 भेरा लॻाए वीचारनि नाज़ुक चपनि जो बुरो हाल करे छॾियो आहे। जे हसीन आहिनि उहे वधीक हसीन थियणु चाहिनि थियूं ऐं जे हसीन आहिनि से सांवरियूं थियूं पवनि। जेकी कारियूं आहिनि कारियूं ॻाढ़ियूं थियूं पवनि। सिंधुअ चयो, तो छो नथी सुर्खी लॻाईं? को ज़रूरु आहे छा? गोदा शर्माइजी वेई, छाकाणि त हर का सिंधड़ सुर्खी लॻाईंदी आहे। सुर्खी आहे न, सिंधीअ में लिपस्टिक खे सुर्खी चइबो आहे। छा सुर्खी लॻाइण करे मां सिंधड़ नथी लॻां? तूं त मराठाणी लॻंदी आहीं, सिंधुअ फ़ख़ुर सां चयो। रुॻो गुलनि जी वेणी पाए त पकी मराठाणी थी पवंदी आहे। हिक भेरे चयईंसि, वीचारी कमला मथे ते ॾाढो थी खणे, जूं हूंदसि। गोदा कमला खे ॾिठो जो उन वक़्तु ई मथो खणी रही हुई। वीचारी सनानु ई न कंदी हूंदी। सनानु ज़रूरु कंदी हूंदी पर वार न पुसाईंदी हूंदी। वार कतराइण मां इहो थो मज़ो मिले न। हर कंहिंजा ख़्याल पंहिंजा पंहिंजा आहिनि। मुंहिंजे ख़्याल में वार इस्त्रीअ जी सूंहं आहिनि। पोइ अॻिते ॿुधाए थो लेखक त मुंहिंजा वार एॾा वॾा न आहिनि। सिंधुअ चयो त साहु खंयो, न त असांजी जात में बदसूरत नारी जंहिंजा वार वॾा हूंदा आहिनि सां पाण खे ख़ूबसूरत लॻंदी आहे। उन ॾींहुं हिकु सिंधी छोकिरीअ जो कार्ड ॿिन्ही जे मेज़ुनि ते पियो हो। सिंधुअ ख़ुशि थी चयो त वीचारीअ जो मस मस वञी बाग़ खुलियो आहे। घटि में घटि 15 वरियनि जी त थींदी, 25 वरियनि जी त थींदी। इहो मर्ज़ तव्हां में बि हूंदो। के त ज़रूरु रहिजी वेंदियूं हुयूं ऐं नंढी उमिरि में पढ़बियूं, पर असां वटि 25 खां 40 वरियनि जी कुआरियुनि जो तादादु तव्हां खां घणो घटि आहे। जे तव्हां ऐं असांजे जातियुनि जी आदमशुमारी वठिबी त असां तव्हां खां विहूणा ज़रूरु थींदासीं, पर वॾी उमिरि ऐं कुआरियुनि जो तादादु ॿिन्ही जातियुनि में लॻभॻि साॻियो आहे। असांजूं छोकिरियूं पढ़नि त घटि में घटि 5000 ॾखणा ॾियनि। 5000! सिंधुअ रड़ कई।
त इहो जेके आहिनि इहे सिंधू जेको नालो आहे उहो मराठियाणी छोकिरी, छो त हीअ पंहिंजो पाण में वार्तालाप करे रहियूं आहिनि। मराठियाणी जेका छोकिरी आहे उहा पंहिंजे मराठनि जूं ख़ूबियूं ॿुधाए रही आहे, सिंधी छोकिरी जेका आहे पंहिंजे सिंधियुनि जूं ख़ूबियूं ॿुधाए रही आहे। त आखाणी अञा बि आहे पुठियां वॾी ॿिन्ही जूं भेटूं हिक ॿिए सां जेके आहिनि उहे लागू रहंदियूं। त एतिरो मां अॼु तव्हांखे पढ़ायां थी त मतिलबु सिंधू कहाणी जेका आहे ॿिनि छोकिरियूं जेके आहिनि ॿ, हिकु गोदा, गोदा जेको आहे उहा सिंधी छोकिरीअ जो नालो आहे, सिंधू जेको आहे मराठी। त मराठियाणी पंहिंजे मराठनि जूं ख़ूबियूं ॿुधाए रही आहे ऐं सिंधू छोकिरी जेका आहे उहा मराठनि जूं ख़ूबियूं ॿुधाए रही आहे ऐं सिंधी छोकिरी जेका गोदा आहे उहा सिंधियुनि जूं ख़ूबियूं ॿुधाए रही आहे। ॿिन्ही जी भेट कंदे लेखक हिन कहाणी लिखी आहे। त इन कहाणीअ खे अॻिते पाण सुभाणे